मुल्क अंदर गैस वधीक महांगी थींदी या न फ़ैसिलो अॼु थींदो। ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी अॼु गैस जे अघनि में 155% वाध बाबति सुईनातरनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। महांगाई जे दुबण में फाथल अवाम जा खीसा ख़ाली करण जूं तयारियूं। ओगरा पारां मंज़ूरी बाद गैस जो बिल 100 रुपए मां वधी 600 रुपया थी वेंदो ऐं 600 रुपया बिल अदा कंदड़ वापेदार 1500 रुपया बिल अदा कंदा। ओगरा क़ीमतुनि में वाची मंज़ूरी ॾिनी त 1 जुलाई खां नवां अघ लागू थींदा। गज़ा में इसराइली फ़ौज जो अल-हमल अस्पताल ते हमलो। 24 कलाकनि दौरान वधीक 84 फ़लस्तीनी शहीद। 170 ॾींहनि में शहीदनि जो अंग 32,226 थी वियो। इसराइली बमबारी सबबि 74,518 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका। गज़ा में जंगबंदीअ वारियूं ॻाल्हियूं डेडलॉक जो शिकार। हमास तरफ़ां जंग ख़त्म करणु इसराइली फ़ौजी गज़ा मां निकाली ऐं बेदख़ली कयल फ़लस्तीनियुनि जी वापसी एवज़ 100 यरगमालनि जी आज़ादीअ जी आछ। इसराइल हमास जा मुतालबा रद्द करे छॾिया। समुंड यरगमालनि जी बिना शर्त आज़ादी जो मुतालबो। दौलतपुर सिफन भरिसां ज़मीनी ऐं सङावती तकरार तां क़त्ल थियल 7 ॼणनि जे जनाज़े निमाज़ अदा कई वई। ॻोठ वाहिद बख़्श डाहिरी में डाहिरी बिरादरी जे 2 धुरियुनि में छेड़ो थियो। केतिरा ई कलाक फायरिंग हलंदी रही। इलाइक़े वासियुनि मूजिबि अब्दुल गनी डाहिरी वारी धुर जा माण्हू ॻोठ वाहिद बख़्श डाहिरी में कणिक जे फसल में कमु करे रहिया हुआ त मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि मथां हमलो करे ॾिनो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़िए जो नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा, धरणा सखर, हैदराबाद, सजावल, ठट्टो, कंबर, शिदातकोट, उमरकोट, कशमोर ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। अॻवाननि मुतालबो कयो आहे त प्रिया कुमारी खे आज़ादु करायो वञे। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि रिकॉर्डिंग मंसूबे बाबति इजलास। बेरिक गोल्ड कंपनी वफ़द जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जी सरबराही में शिरकत। रिकॉर्डिंग मंसूबे ते कमु कंदड़नि जी सिक्योरिटी यकीनी बणाई वञे। वज़ीर आज़म जो इजलास खे ख़िताब चवे थो मंसूबे बाबति समूरनि स्टेक होल्डर सां मशवरा करे रुकावटूं ख़त्म कयूं वञनि। रिकॉर्डिंग मंसूबे ज़रिए रोड गवादर सां जोड़ण लाइ रोड नेटवर्क ग्रेड कयो वेंदो। ऐं सिंध में रंगनि जो त्योहार होली जे मौक़े ते कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मंदिर घर रोशनियुनि सां सिंगारजी विया। थर पार्कनि में हिंदुनि ऐं मुस्लमाननि तरफ़ां गॾिजी रैली कढी वई।